अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जो हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं तकरार जे बारे में। छा तकरार मुंहिंजी आख़िरी क़िस्त थियण वारा आहे अनक़रीब। दोस्तों, अॼु वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि नवाब खान खे बाबर ऐं मूसा मारींदा ऐं वक़्त खे मीर मारींदो आहे। छा मारींदो या न मारींदो? दोस्तों, अॼु हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि। दोस्तों, अगरि हिन वीडियो में नवां आया आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब, लाइक, शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों, हाणे अॻिते वधूं था। जी हा दोस्तों, नवाब खान कुते जी मौत मरंदो आहे ऐं हुनखे मूसा खान ऐं नवाब खान मारींदा आहिनि। मूसा खान ऐं बाबर खान नवाब खान खे मारींदा आहिनि ऐं मीर वक़्त खे मारींदो आहे। छा अॻिते ड्रामो हलंदो या बंदि थी वेंदो हिन क़िस्त खां पोइ? दोस्तों, जे हीउ वीडियो असांजो पसंदि अचे त असांजे वीडियो खे शेयर ऐं लाइक ज़रूरु कंदा, जीअं असां तव्हांखे रोज़ वीडियो न्यू तव्हां ताईं पहुची सघे। ऐं असांजे वीडियो खे शेयर ज़रूरु, सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ख़ुदा हाफ़िज़।